हिकिड़ा माण्हू त वीचारा वाकई बि ग़रीब आहिनि, सिंधी सभई महकूम आहियूं, मज़लूम आहियूं, असांजा हक़ खपजनि था। वरी इहे मुल्क छाकाणि त इस्लाम जे नाले ते थियो आहे, जंहिंजो मज़हब सिंधी बि आहिनि, वरी उन्हनि जो मज़हब इस्लाम आहे, उन्हनि खे त इहे जेके आहिनि उन्हनि खां वधीक कुझु ज़्यादतूं आहिनि, त पोइ उन्हनि खां जेका नाइंसाफ़ी थिए थी, चूली या भील या मेघवाड़, उन खे मुख़्तलिफ़ माण्हू पंहिंजे मफ़ादनि लाइ इस्तेमालु कनि था। कूलियुनि जी तंज़ीम था ठाहियूं, कूलियुनि खे हक़ वठी ॾियो, कूलियुनि जे पोइ तंज़ीमूं ठाहे पोइ उहे वरी जेके असेंबलियुनि जा मेंबर आहिनि या ॿिया जेके वॾेरा जागीरदार आहिनि, जिन जे करे इहे माण्हू ग़रीब आहिनि, जिन जे कमनि जे करे इहे ग़रीब था थियनि, उहे वरी उन्हनि वटि ख़ैरात लाइ खणी वञनि था त हाणे जेको आहे असां आया आहियूं, कूलियुनि जे तरफ़ां कूलियुनि जी तंज़ीम ठाही आहे, असांखे कुझु ख़ैरात ॾियो। ख़ैरातुनि ते न क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि, ख़ैरात इंसान ज़ात जे शऊर, हुनजी गैरत, हुनजी इज़त खे साथ में मिलाए थी करे। सिंध त उहा धरती आहे जंहिं ते हिन आस पास जा समरकंद बुखारा पंहिंजा माण्हू सिंध जे ख़ैरात ते पलबा जा माण्हू ख़ैरात ते हलंदी था। न असां पंहिंजा उहे खसियल हक़ वठण था चाहियूं त उहे माण्हू असुल में उनखे पंहिंजे मफ़ादनि जे लाइ इस्तेमालु था कनि। ॿोली जे नाले ते वञी ख़ैरात वरितई, पोइ ॿ टे ढोकड़ हथ थियसि, पोइ वरी साईं चमचा में चवंदा साईं फलाणो या फलाणी जेका आहे उहे रूपले ॿोली जा वारस आहिनि। बाबा कीअं तव्हां हुनजा वारस आहियो? रूपलो त हिकिड़ो किरदारु आहे न, रूपले त पंहिंजे वतन जे लाइ ज़िंदगी ॾेई छॾी हुनजे हिते। तव्हां चंद पैसनि जे ख़ातिर पंहिंजो इज़त वकार विकिणो था, हुन इज़त वकार जे ख़ातिर पंहिंजी ज़िंदगी ॾिनी, तव्हां कीअं हुनजा वारस थी सघो था? हुनजा वारस उहे माण्हू जेके हुनजे रस्ते ते हलनि, उहे जुदा जेके वतन जी मिटीअ जी हिफ़ाज़त लाइ विढ़नि था, उहे हुनजा वारस थींदा न। सैद केतिरा चोर धाड़ियल बदमाश लोफर आहिनि, पोइ उहे जीएमस जा वारस थींदा छा? जीएमस जा वारस उहे कीअं थींदा? उहे न थींदा। जीएमस बि हिन करे चयो, हुन खां पुछियो त साईं तव्हांजो को हिकु न केतिरा दफ़ा तव्हांजो वारस पोइ आहे तव्हां मुक़ररु कयो आहे? चई कोई कोन्हे को, जेको अमल खाले हूंदसि, जेको सही वाट ते वांदो हिनजी खणी हलंदो, उहो ई मुंहिंजो अमल थींदो। रूपले जा वारस उहे आहिनि जेके हिन धरतीअ ते कब्ज़ो कंदड़नि जे ख़िलाफ़ विढ़नि था। जिनजी ज़ात ॿोली आहे, उहे रूपले जा वारस नथा थी सघनि, उहे हुनजी ज़ात खे, उन नाले खे विकिणनि था, ऐं उहे उन्हनि वटि विकिणनि था। महांगाई ॾियनि जेको माण्हू पाण खां ॾाढनि जो ग़ुलाम हूंदो आहे, उहो वरी हिननि खे ग़ुलाम रखणु चाहींदो आहे। पीपुल्स पार्टी जा मुस्लिम लीग वारा इहे जेके हुक्मरान, इहे पाण ग़ुलामनि जा ग़ुलाम आहिनि, ग़ुलामनि जा ग़ुलाम। मां हिन करे चवां थो त पाकिस्तान जा हुक्मरान अमरीकी हुक्मराननि जा ग़ुलाम आहिनि, ऐं इहे जेके इहे लीगला पीपला, इहे जेके वज़ीर मुशीर थियनि था, इहे उन्हनि जा ग़ुलाम आहिनि। उहे सिंध जो नालो वठी पंहिंजा ज़ाती मफ़ाद वठनि था। तव्हांजे साम्हूं ॻाल्हि आहे। जॾहिं हिननि खे सिंध जी ज़मीनूं ॾिनई, ज़रदारीअ मलिक रियाज़ खे BHA खे ॾेई छॾियईं ऐं बहिरा टाउन खे ॾेई छॾियऊं। वरी उन्हनि खे गैस जो खपे, उनखे नवाज़ शरीफ़ जी हुकूमत गैस ॾिनो, सिंध गैस थी पैदा करे, सिंध खे गैस नथो ॾिनो वञे, असां जिदोजहद था हलायूं। हूअं जेको आहे सो गैस खसिजे पियो, भले गैस खसियो ई हिन जे हुकूमत में वियो। 73 जे आइन जे ज़रिए सिंध खां गैस खसे मर्कज़ जे हवाले कयो वियो। इहो हिननि जे पीउ ज़ुल्फ़िकार भुट्टो इहो आइन ठाहियो हुयो, पर नालो वठूं सिंध जो, मफ़ाद पंहिंजो करिणो आहे। उहो जेको हिन में नूरियाबाद में हिननि बिजली घर लॻायो पियो, उनखे गैस कनेक्शन मिली वियो,
सिंध जे हक़नि जी ॻाल्हि ख़तम थी वई। उहे पीपल्स पार्टी वारा जेके पाण सिंध जो नालो वठी उते विकिजनि था, ॿिया माण्हू वरी रूपले कोहली जो नालो वठी या कोल्हनि जो या मेघवाड़ जो नालो वठी उहे वरी उन्हनि ग़ुलामनि वटि वञी ग़ुलामी कनि था, पंहिंजा फ़ाइदा वठनि था। को सेनेटर थिए थो, को MP थिए थो, को डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर थिए थो,